नाज़रीन ख़बर न्यू कराची खां डाउ यूनिवर्सिटी के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि फीसुनि में वाद खिलाफ वीसी जी ऑफिस आडो धरणो हणी नारेबाज़ी कई है। अपडेट क्यू कराची खां डाउ यूनिवर्सिटी के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि फीसुनि में वाद खिलाफ वीसी ऑफिस आडो धरणो हयो है। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सेंट्रल लाइब्रेरी खां प्रो वीसी जी ऑफिस ताईं रैली कढी धरणो हयो नारेबाज़ी कई वई है। शागिर्दनि चयो त फीसुनि में वाद सबब गणती में आयूं, फीस में वाद जो फैसलो वापस वरतो वञे। अपडेट क्यू कराची खां डाउ यूनिवर्सिटी के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि फीसुनि में वाद खिलाफ वीसी ऑफिस आडो धरणो हयो है। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सेंट्रल लाइब्रेरी खां प्रो वीसी जी ऑफिस ताईं रैली कढी धरणो हयो। शागिर्दनि चयो त फीसुनि में वाद शागिर्दनि खे तालीम खां महरूम करण बराबर है। फीस में वाद जो फैसलो वापस वरतो वञे। शागिर्दनि पारां मुतालबो कयो वियो है।